अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी जो हफ़्तेवार प्रोग्राम आवाम जो आवाज़ सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान शाहनवाज़ ख़ासकली। नाज़रीन, अॼु असां प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में ॿ बुनियादी मौज़ू आहिनि। हिकिड़ो मौज़ू इहो आहे त सिंध में औरतुनि सां जेको आहे जिनसी हिरासमेंट जा वाक़िया तमामु घणा वधी रहिया आहिनि ऐं उन हवाले सां का मज़बूत कानून साज़ी न थियण करे या उन्हनि वाक़ियनि जा जवाबदार मंतकी अंजाम ताईं न पहुचण जे करे इन्हनि वाक़ियनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। कंबर में जेको आहे वुमेन प्रोटेक्शन सेल जी इंचार्ज आहे लेडी कांस्टेबल आहे सनम बिरोई, उन पारां पंहिंजे ई डिपार्टमेंट जी शीट क्लार्क ऐं हेड क्लार्क आहे रियाज़ सूमरो ऐं सिकंदर लाशारी, उन्हनि ॿिन्ही मथां हेरासमेंट जो इल्ज़ाम हयो वियो आहे। उन खां पोइ SSP उन ॿिन्ही जेको आहे मुलाज़िमनि खे मुअतल करे इंक्वायरी शुरू करे छॾी आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर जेकी आहे वुमेन डेवलपमेंट उन बि इन मामले जो नोटिस वरितो आहे। उन खां अलावा सिंध मददुल इस्लाम कराची में बि हिकिड़ी MPhil जी स्टूडेंट पारां जेको सो हिरासमेंट जो शिकायत कई वई। ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में बि हिकु डिपार्टमेंट हेड औरत आहे उन पारां हिरासमेंट जी शिकायत दायर कई वई। शाहपुर चाकर में जेको मेन सिंधी प्राइमरी स्कूल आहे उन में 2 मासूम न्याणियूं आहिनि 4थे क्लास जूं, उन्हनि सां जिनसी ज़्यादती जी कोशिशि कई वई। उन में मुलविस उस्ताद जेको आहे ख़ालिद मल्ला उनखे जेको आहे तालीम खाते मुअतल करे छॾियो, जॾहिं त उनजे मथां केस दाख़िल कयो वियो आहे ऐं उनखे रिमांड ते 3 ॾींहंनि जे पुलिस हवाले कयो आहे। उन खां अलावा कराची में हिकिड़ो ॿियो सिंधी नौजवान आहे ज़ाहिद मिराणी, उनखे बेदर्दी सां क़तलु कयो वियो आहे। गुलशन हदीद वारे इलाइक़े में स्टॉल लॻाइण तां जेको सो हुते आहिनि उन ते चाकुनि जा वार करे जेको सो उनखे क़तलु कयो वियो। उन हवाले सां स्टील टाउन में धरणो बि लॻल हो। जस्कम जे जेको चेयरमैन आहे सनान कुरैशी बि धरणे में पहुतल हो। उन धरणे खां पोइ पुलिस जेकी आहे FIR दाख़िल कई आहे। पिपरी ग्राउंड ते उनजी जनाज़ निमाज़ अदा करे उनजो मढ़ मिटी मां हवाले कयो वियो। उन हवाले सां सिंध में वॾो रद्द अमल ॾिठो पियो वञे। माज़ी में बि कराची में सिंधी नौजवान इहे क़तलु थींदा रहंदा आहिनि। इरशाद रांझाणी खां वठी ॿिया जेके मामला आहिनि उन साम्हूं आया आहिनि ऐं इन खां अलावा सिंध में जेको हिरासमेंट जो इशू आहे उहे तमामु वधी रहिया आहिनि। जवाबदार जेके आहिनि उन जेके बि हिरासमेंट जा असां इशू ॾिसूं था उन्हनि ते जेके बि जवाबदार आहिनि या जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे का सज़ा नथी मिले, जंहिं सबबु इन मामलनि में रोज़मर्रा जो इज़ाफ़ो थी रहियो आहे। अॼु असां सां स्टूडियो में मौजूदु आहे वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट जी ऑफिसर आहे सैयद कुरतुल ऐन शाह। असां उन खां इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। तो अस्सलाम वालेकुम मैडम, थैंक यू मेरान टीवी को टाइम देने की। आप ये बताएं कि सिंध में ख़ास करके जो है सरकारी इदारे उनमें हरासमेंट के वाक़यात में तमाम तेज़ी देखने में आ रही, तो इसके बेसिक काज क्या है? क्या कोई कानून नहीं बना हुआ जो उनमें मुलविस अफराद को जो है मंतकी अंजाम तक पहुँचाए या सज़ा दिला सके? सबसे पहले तो मैं शुक्रगुजार हूँ मेहरान टेलीविज़न का कि हमेशा ये जो नोबल कॉज है हरासमेंट है या डोमेस्टिक वायलेंस है, वुमेन रिलेटेड इश्यूज़ है, हमेशा इन पे शऊर और आगाही के डिफरेंट प्रोग्राम्स का इनेकाद किया गया। और आज भी इस प्रोग्राम का इनेकाद का मकसद यही था कि वो ख़वातीन जो केसेस को रिपोर्ट कर रही हैं उनका सदबाब हम क्या कर सकते हैं, जबकि कानून साजी है, मुख्तलिफ़ किस्म के यूनिट बने हुए हैं, चाहे वो वुमेन कंप्लेंट सेल हो, सेफ हाउस हो, दारुल अमान हो, डिप्टी डायरेक्टरेट हो, इन सब चीज़ों बनने के बाद भी कहीं ना कहीं हमारी ख़वातीन विक्टिम हो रही है। उसका रीज़न यही है कि ख़वातीन के लिए एक फ्रेंडली इन्वायरमेंट प्रोवाइड नहीं की जाती। फ्रेंडली इन्वायरमेंट से मुराद ये कि काम करने की जगह पर प्रॉपर मॉनिटरिंग नहीं है, प्रॉपर जो है वहाँ पे जो कोड ऑफ कंडक्ट होते हैं वो पेश नहीं होते कि ख़वातीन के हकूक़ के लिए कौन कौन सी कानून साजी की गई है ताकि ख़वातीन को पता चल सके, या कौन कौन सी कमेटी बनाई गई है। लेकिन माजी में भी ये देखने में आया कि काफ़ी केसेस रिपोर्ट हुए, अभी भी केसेस रिपोर्ट हो रहे। इन्हीं चीज़ों को ख़त्म करने के लिए हमारी देह की, हमारी शहरी ख़वातीन को एजुकेट करने के लिए अभी आपने देखा होगा कि 25 नवंबर से 10 दिसंबर तक हमने तमाम लोगों ने नेशनल लेवल पे नहीं इंटरनेशनल लेवल पे 16 डेज ऑफ एक्टिविज्म की मुहिम चलाई और काफ़ी अकेडमिया के साथ हमने प्रोग्राम्स करे, सिविल सोसाइटी के साथ किए, मीडिया पर्सनस के साथ किए, ट्रांसजेंडर के साथ किए, डिसेबल पर्सन के साथ किए। मकसद यही था कि हम लोगों को शऊर और आगाही दें कि अगर आपके साथ किसी भी किस्म की कोई भी हैरासमेंट होती है सो दे कैन ईजिली रिपोर्ट टू आवर यूनिट्स। हमारे डिफरेंट यूनिट्स बने हुए हैं, डिस्ट्रिक्ट लेवल पे, डिवीजन लेवल पे, पूरे सिंध के अंदर हम लोग काम करें। जिस तरीके से आपने बात की कि जो बरोही खातून है उसके साथ हरासमेंट हुई, उसकी खबर चलते ही सोशल मीडिया पे ब्रेक होते ही मेरी सूबाई वजीर शाहिना शेर अली ने नोटिस लिया और दोबारा फॉलोअप के लिए हमारी जो कंबर कोट के अंदर डिप्टी डायरेक्टर है मैडम शमा कोलाची, उन्होंने पर्सनली विजिट किया, मिली हैं उस खातून से, उसके साथ साथ SP इन्वेस्टिगेशन है उनके साथ उन्होंने कोऑर्डिनेट किया, इंक्वायरीज चल रही हैं और ज़रूर इसका मसले का हल निकलेगा।
लेकिन अगेन मैं यही कहूँगी, हम जो है जेंडर इक्वलिटी देते ही नहीं कि काम करने की जगह पे जितनी अपॉर्चुनिटीज मर्द को हासिल है उतनी ही खवातीन को। एक तो जेंडर इक्वलिटी नहीं है, फिर दूसरा ये कि अगर चंद खवातीन आ भी जाती तो उनके लिए इतने नामुनासिब रवैये रखे जाते हैं कि वो खातून काम करने के बजाय उधर से जाना ज़्यादा ज़रूरी समझती हैं। हम लोग जो हमारे कैंपेन्स के आपसे बातचीत का सिलसिला जारी है। जेकी कंबर जी वुमेन प्रोटेक्शन सेल जी इंचार्ज है सनम बिरोही जेकी हरासमेंट जो शिकार थी वो असां सां लाइन ते मौजूद है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मेरा टीवी के टाइम ॾियण जो महिरबानियूं। तव्हां इहो ॿुधाइजो त इहो इशू केतिरनि सालनि खां तव्हां सां हो ऐं तव्हां इन हवाले सां कंहिं आला ऑफिसर खे शिकायत कई इन हिरासमेंट जे हवाले सां? इहो त इहो इशू अॼु जी ॻाल्हि आहे, काफ़ी पुराणो आहे, पर छा आहे त वक़्त ब वक़्त ते इंसान खे जॾहिं सम्झ में ईंदी आहे त हीअ हिकु हरासमेंट आहे जंहिं मूंखे ख़बर पई ऐं हुनखे पहिरियों त IG ऑफिस मां शिकायत कई आहे। हुन खां बाद असांजो IG ऑफिस सां मूंखे हुन रिस्पॉन्स मिलियो। हुन खां बाद SSP रोहेल खे नोट थियो, जंहिंखां बाद SSP रोहेल मूंखे साहब जी यकीन दहानी ॾियाराई ऐं हुन खां बाद इंक्वायरी कंडक्ट कई। हुन खां बाद DIG लाकर आफ्ताब साहब हिन जो नोटिस वरितो ऐं हींअर उहा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो, इहा जेकी इंक्वायरी कंडक्ट थी इहा तव्हांजी कंप्लेन खां पोइ थी या तव्हांजे वीडियो बयान मीडिया में अचण खां पोइ थी, जंहिंखां पोइ इहा इंक्वायरी जेकी आहे रीजनल वारी आहे उहा बाद में थी आहे, बाक़ी जेकी SSP खे ख़बर पई उहा पहिरीं थी आहे। मीडिया में बयान पोइ मीडिया में पोइ तव्हां इहा ॾिनो। अच्छा, केतिरे अरसे खां इहो हिते सिर्फ़ु तव्हां सां इहे हिरासमेंट जा वाक़िया थिया या ॿियनि लेडी पुलिस एहलकारनि सां बि इहे थींदा रहिया, इहे कंदा रहिया? हींअर ताईं मां ॿिए कंहिंजो त कोन ॿुधो आहे, पर मां जेको ॾिठो वियो आहे छो त असां वटि असांजे डिपार्टमेंट में न फ़क़ति हर समाज में जिथे औरत कमु करे थी त औरत खे पंहिंजे लाइ आवाज़ उथारण जो जेको उहो काफ़ी ॾुखियो आहे, उहो घटि माण्हुनि में आहे जेको हिन शइ खे अॻिते वठी अचे। ऐं मां हिकु पढ़ी लिखी औरत ऐं पढ़े लिखे ख़ानदान खां तालुक़ रखां थी। मां जेतिरी पंहिंजे फर्ज़ शनास आहियां, जेतिरी पंहिंजे फर्ज़ सां मूंखे मोहबत आहे, ओतिरी मूंखे पंहिंजी इज़त सां बि मोहबत आहे। मूंखे हिकिड़ो सुवाल जो आहे, तव्हांखे उहिदे तां हटायो वियो आहे छा ऐं हुनजा सबब कहिड़ा आहिनि? हा जी जी बिल्कुलु, मूंखे उहिदे तां रिप्लेस कयो वियो हुयो ऐं हींअर DIG साहब जेकी इंक्वायरी विहारी आहे मूंखे हुन ते 100% उम्मीद आहे, हुन में असर कए थींदा ऐं जेको आहे त मूंखे इंसाफ़ मिलंदो। जी जी, तव्हां इहो पंहिंजे वीडियो बयान में चयो आहे त उन तव्हांजे माते ते हिकिड़ी लेडी पुलिस एहलकार आहे, उन जे ज़रिए तव्हां ताईं मैसेज पुॼायो, छा हुन पर्सनली व्हाट्सएप ते या वॉइस मैसेज या मोबाइल फोन ते अहिड़े क़िस्म जी हरकत कई हुई हिरासमेंट वारी? मोबाइल ते जी उहा बि मुंहिंजे दफ़्तर में कमु कंदी आहे। हेलो, आवाज़ अचे? जी 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 अचे पियो आवाज़, कंटिन्यू कयो तव्हां। हेलो, हाँ, तो मूंखे लॻे थो लाइन कटिजी वई। नाज़रीन, प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था हिकिड़ो नंढो ब्रेक, ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थियूं। वेलकम बैक नाज़रीन तव्हां कंबर जी जेकी आहे वुमेन प्रोटेक्शन सेल जी अॻूणी इंचार्ज आहे, उन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जेकी हरासमेंट जो शिकार थी हुई, ख़ुदि उन खे बि उहिदे तां हटायो वियो आहे। इहो बि आहे त हू विक्टम है, विक्टम के ही उहदे था हटाए इंक्वायरी शुरू कई पे। आपने बातचीत सुनी, उनको ही उहदे से हटा दिया गया है जिसने जो विक्टम है, इस पर आप क्या कहेंगे? ये तो एक उनकी डिपार्टमेंटल इंक्वायरीज है, क्योंकि मैं रिप्रेजेंट कर रही हूँ विमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट को, हुकूक नस्वा को, क्योंकि मेरी सूबाई वजीर इस पर नोटिस ले चुकी हैं और जो कंसर्न ऑफिसर है वो भी इसके ऊपर कमेटी कॉन्स्टिट्यूट हो चुकी है, इंक्वायरीज चल रही हैं। लेकिन अगर उस खातून को ओहदे से हटाया गया है तो वो भी शीट क्लर्क ने हटवाया था, उससे पहले SSP की गैर मौजूदगी में। शीट क्लर्क कितना पावरफुल है कि वो एक वुमेन प्रोटेक्शन सेल की इंचार्ज को नहीं, देखें, अगर उसने हटाया या लगवाया
उसके ऊपर अभी इतना बर्निंग इशू है हमारी सोसाइटी का कि हर बंदे को अब इस चीज़ के बारे में मालूमात है। तो मुझे लगता है कि पुलिस डिपार्टमेंट एक सेंसिटाइज डिपार्टमेंट है, वहाँ पे ऑलरेडी वुमेन प्रोटेक्शन सेल्स काम कर रहे हैं, ह्यूमन राइट्स सेल काम कर रहे हैं, ट्रांसजेंडर के लिए काम कर रहे हैं। तो मुझे ऐसा नहीं लगता कि इस खातून के साथ भी कोई नाइंसाफ़ी होगी। मुझे पूरा अपने इदारों के ऊपर यकीन है कि वो इनको जस्टिस देंगे और आगे की जो इंक्वायरी है उसके अंदर जो भी परपिटेटर होगा उसको सख्त से सख्त सजा दी जाएगी। अच्छा, हरासमेंट की सजा क्या है? क्या वो सजा इतनी कम है कि लोग बार बार ये वाकयात करते हैं लीगली? नहीं, हैरेसमेंट की सजा तो नहीं है इतनी कम, लेकिन ये है कि हमारे पास कहीं ना कहीं कानून के ऊपर इम्प्लीमेंट नहीं है, जिसकी वजह से उनको ऐसा लगता है कि कुछ नहीं होगा कुछ नहीं होगा। लेकिन जब नोटिस लिया जाता है तो चीज़ों का सद्भाव होता है, उनका हल निकलता है। और ख़वातीन तो ये बहुत अच्छी बात है कि चाहे उन्होंने एक लंबा टाइम जो है चीज़ों को फेस किया, लेकिन उसके बाद उन्होंने रिपोर्ट तो किया कहीं ना कहीं। लेकिन हमारी ख़वातीन तो बहुत सारी ऐसी है, स्टेटिस्टिक्स दिखा सकते हैं हम कि जहाँ पे ख़वातीन को ये मालूम ही नहीं है कि वो लोग हरास हो रहे हैं, उनको हरास किया जा रहा है। क्योंकि जब हम डिफरेंट एकेडमिया में जाते हैं, स्कूल्स में, कॉलेज में, यूनिवर्सिटीज़ में, जब हम हरासमेंट पे बात करते हैं, बच्चियाँ उन चीज़ों पे बातें नहीं कर सकती, उनको मालूम ही नहीं है कि हम लोग हरास हो रहे हैं। चाहे आप स्कूल जा रहे हैं, कॉलेज जा रहे हैं, वहाँ पे आपका कोई पीछा कर रहा है, या विद इन ऑफिस आप काम कर रहे हैं, तो आपके जो आला अफसरान है या बाला हकाम है वो आपको किस तरीके से देखते हैं, उनका आपके साथ रवैया किस तरीके से, वो आपको कितनी पीसफुल और फ्रेंडली इन्वायरमेंट देते हैं। तो बहुत सारे एलिमेंट्स हैं जो हरासमेंट के ज़मरे में आता है। लेकिन स्टिल मैं यही कहूँगी, हमारे यहाँ पे हमारी ख़वातीन को जो वर्किंग वुमेन्स है स्पेशली जो काम करती हैं, वहाँ पे जो हरासमेंट के हवाले से कमेटीज़ हैं, उन कमेटीज़ की तश्कील नहीं दी गई है, प्रॉपरली दी गई है तो वो फाल नहीं है। मुझे ऐसा लगता है कि जो भी काम करने की जहाँ कहीं ना कहीं मैकेनिज्म में जो कमजोर है। आशा धारे जो असां सां गॾु लाइन ते मौजूद है, औरतुनि जे हक़नि जे हवाले सां सरगर्म अॻुवाण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आशा धारे जो साहिबा, सिंध में औरतुनि सां हरासमेंट जा वाक़िया तमामु वधी रहिया आहिनि, को मैकेनिज्म भी कोन्हे को, ऐं ये वाक़िया मसलन कंबर में वुमेन प्रोटेक्शन सेल जेकी औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण जो इदारो आहे, उन जी इंचार्ज हरासमेंट जो शिकार थी यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ एमफिल जूं शागिर्दियाणियूं, ख़ुदि एसोसिएट प्रोफेसर, डिपार्टमेंट्स जूं हेड औरतूं आहिनि, उहे बि हरासमेंट जूं शिकार थियूं थियनि। त इन सॼे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे, कंबर शहदाद कोर्ट में सनम ब्रोही जेके 5-6 सालनि खां वुमन प्रोटेक्शन सेल जी इंचार्ज आहे ऐं तमामु अहल इंचार्ज आहे, असां पाण जॾहिं बि उन्हनि ॾे केस मोकिलींदा आहियूं त हुन तमामु पंहिंजो बहितरीन तरीक़े सां उहा हल कंदी आहे। हिकिड़ी औरत जॾहिं तव्हां वुमेन प्रोटेक्शन सेल ठाहियो था, औरतुनि खे तहफ़ुज़ ॾियण लाइ हिकिड़ो सेल ठाहियो था, उन में औरत खे इंचार्ज कयो था ऐं उन ई औरत खे तव्हां हरासमेंट जो शिकार बणायो था पिया, त इन खां वधीक तकलीफ़, ॾुख ऐं कावड़ रंज जो अलमियो ॿियो कहिड़ो ईंदो त सिंध जी औरत पंहिंजे इदारनि में महफ़ूज़ न आहे। वर्क प्लेस में हरासमेंट थिए थी, ॿियनि में त हरासमेंट पंहिंजो रस्ते वेंदे हरासमेंट थिए थी, गाॾियुनि में हरासमेंट थिए थी पई, पोख कंदे औरत सां हरासमेंट थिए थी पई, घरनि में थिए थी, इदारनि में थिए थी। पर जेकियूं औरतूं जिथे कमु करनि थियूं, एडमिनिस्ट्रेटिव वारी पोस्ट आहिनि, उते बि उन्हनि सां हरासमेंट थिए थी पई। जेकी आम औरत, अबोझ औरत उन्हनि वटि मसइलो खणी ईंदी त उहा कीअं पंहिंजो मसइलो हल कराए सघंदी, जॾहिं त हू पाण अहिड़नि माण्हुनि वटि यर्गमाल बणियल आहिनि। सनम ब्रोहीअ जो केस कल्ह मूं वटि साम्हूं आयो, जॾहिं सनम ब्रोही मूंसां ॻाल्हायो ऐं उहो असां केस असां ॾिठोसीं त ॿ जेके हिकिड़ो इंस्पेक्टर ऐं क्लर्क आहे, उहे उनखे चई रहिया आहिनि त असां सां दोस्ती रख, फ्रेंडशिप में अच, जेकॾहिं न त तोखे इन कुर्सीअ तां हटायो वेंदो। तव्हां केरु थींदा आहियो कंहिंखे कुर्सीअ ते रखण वारा ऐं हटाइण वारा? जॾहिं हिकिड़ो इदारो आहे, हुनजो SSP वेठो आहे, DIG रेंज जो माण्हू वेठो आहे, उहो सिलेक्ट करे थो पियो त असांजा इदारा एतिरा गैर फ़ाल आहिनि, असांजा DSP, असांजा इंस्पेक्टर, असांजा हेड क्लर्क, असांजा SHO कंहिं वक़्तु कंहिं बि न्याणीअ खे जेको आहे हरासमेंट जो शिकार बणाए सघनि था पिया। असांजे इदारनि में न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि। अफ़सोस जी ॻाल्हि आहे। तव्हां इन केस खे ॾिसो त इन केस जो असरु केतिरो पियो हूंदो त जेकी छोकिरियूं पुलिस में अचनि ई कोन थियूं पियूं। हिन वक़्तु सिंध जे हर ज़िले में ॾिसो 4 लेडी कांस्टेबल कोन्हनि के, उते औरतूं पंहिंजी शिकायतूं खणी अचनि थियूं पियूं त लेडी कांस्टेबल कोन्हनि के, त उते
थियनि था त उनजो ॾिसो त पोइ केतिरो बदतरीन असर समाज ते पवे थो पियो। त उहे चवंदा त जॾहिं न्याणियूं जॾहिं पंहिंजे उहिदनि ते वेठल न्याणियूं महफ़ूज़ न आहिनि त तव्हां कीअं पंहिंजो इन डिपार्टमेंट में वेंदव। हू पंहिंजे उन्हनि न्याणियुनि जा रस्ता बंदि था थियनि पिया। अहिड़े केसनि जे करे जेको समाज ते असर पवे थो, तमामु वॾो असर इहो थो पए त जेकी आम औरत ॿी औरत जेकी पढ़ियल लिखियल इन डिपार्टमेंट खे ज्वाइन करणु चाहे थी त उन्हनि जा रस्ता बंदि थियनि था पिया। त एॾी हरासमेंट जा केस थियनि था। कल्ह इहो केस थियो ऐं कल्ह ई केस इन केस खे आउं ॾिसी रही आहियां। असां ॻाल्हायोसीं PPO में AIG जी पोस्ट वुमेन प्रोटेक्शन उनखे ॾिसे थी पई शहला कुरैशी, उन सां ॻाल्हायोसीं। असां SSP लाड़काणो जंहिंखे कंबर शहजाद कोर्ट जी चार्ज मिलियल आहे उन सां ॻाल्हायोसीं ऐं हू कल्ह पंहिंजो विया कंबर शहजाद कोर्ट ऐं उन्हनि उते इंक्वायरी कई ऐं इंक्वायरी हिन वक़्तु हलंदड़ आहे, 3 ॾींहंनि ताईं हलंदड़ आहे। ऐं उन वक़्तु उन्हनि पंहिंजो उन्हनि इंस्पेक्टर खे ऐं उन हेड क्लर्क खे पंहिंजो डिसमिस कयो, उन्हनि खे सस्पेंड कयो, मुअतल कयो। ऐं इन सां असां ख़ामोश कोन वेहंदासीं त मुअतल इन जो हल आहे। जेकी इंक्वायरी हले थी पई असां चाहियूं था त उन जा रिज़ल्ट जेके आहिनि त उहे पंहिंजो मुस्बत अचनि। उन में जेको मुजरिम आहे उन्हनि खे सज़ाऊं अचनि, सिर्फ़ु सस्पेंड हल न आहे। उनजी इंक्वायरी हिन वक़्तु जेको आहे SSP हेडक्वार्टर लाड़काणो करे रहिया आहिनि केस जी ऐं इनखे सनम द्रोहीअ खे पंहिंजे उहिदे तां हटायो वियो आहे। माज़ी जीअं इहो केस दॿिजी वेंदो, अलाए केतिरा ई हिरासमेंट जा वाक़िया थिया आहिनि पोइ इहे दॿिजी विया आहिनि, इहो केस किथे ईअं त न दॿिजी वेंदो। सोशल एक्टिविस्ट या औरतुनि जे हक़नि जी जेके तंज़ीमूं आहिनि उहे वक़्ती तौर ते एहतजाज कनि थियूं, प्रेशर डेवलप कनि थियूं, पर मुस्तक़िल बुनियादनि ते उन केस जी मालिकी नथियूं कनि। तव्हां ॾिसो सांगड़ में महीनो 2-3 महीना अॻु में सांगड़ में अहिड़ो केस थियो जंहिं महिल औरतूं 4-5 लेडी कॉन्स्टेबल हुयूं, उन्हनि बि इहो चयो त उन्हनि सां हरासमेंट जो जेको आहे वाक़ियो थियो आहे ऐं उन्हनि खे पंहिंजो हरासमेंट जो शिकार बणायो वियो आहे। पर उहो केस अॻिते हली दॿिजी वियो, उहो केस ज़ाहिर ई कोन थियो। पहिरियां उनजी इंक्वायरी ख़तम थी वियो केस, उन SHO खे का बि सज़ा न आई, न ई वधीक उनखे पोस्टिंग बि पोइ मिली वई हुई। पोस्टिंग में मिली वई, सज़ा बि न आई। ऐं इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त अहिड़ा केस मुसलसिल इन्हनि इदारनि में थियनि था ऐं दॿिजी वञनि था पिया ऐं वक़्ती तौर ते उन्हनि खे सस्पेंड कयो थो वञे, वरी पोइ उहे पंहिंजे उहिदनि ते बहाल था थी वञनि ऐं केस लहे मिटी था थी वञनि। पर असां इहो ज़रूरु चवंदासीं त सोशल मीडिया ऐं एक्टिविस्ट प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हिकिड़ो पाण उन में मज़बूत हिकिड़ो इदारो आहिनि ऐं उहे गॾियल तौर ते स्टैंड वठी बीहनि त अहिड़नि वाक़ियनि खे जी जेको आहे मुसलसल रिपोर्टिंग करणी आहे ऐं इन्हनि खे पंहिंजो ॾिसणो आहे त इहो वाक़ियो किथे दॿिजी त नथो वञे पियो ऐं उनजा सोसाइटीअ ते केतिरा इम्पैक्ट पवनि था पिया। एक्टिविस्ट ऐं सोशल मीडिया असांजो कमु आहे आवाज़ उथारणु, असांजो कमु आहे उन्हनि इदारनि ताईं आवाज़ खे पहुचाइणु। हाणे उहे इदारा केतिरा संजीदगीअ सां हिन मसइले खे ॾिसनि था पिया, सवाल इहो थो पैदा थिए त उन्हनि खे सज़ाऊं बि पंहिंजो जेके अगरि उहे उन इंक्वायरीज़ में उहे अची था वञनि पिया, उहे मुजरिम साबित थी था वञनि त छा उन्हनि खे सज़ाऊं बि मिलनि थियूं पियूं या नथियूं मिलनि पियूं ऐं छा उन्हनि विक्टिम खे इंसाफ़ मिले थो। हिकिड़ी औरत एतिरी बहादुरीअ सां उन डिपार्टमेंट में उन लाइ बि त ख़तरो आहे त उहा बीहे थी पई, पंहिंजे लाइ आवाज़ उथारे थी पई ऐं मीडिया ते अचे थी पई त छा हिन वक़्तु उनजी प्रोटेक्शन लाइ को पंहिंजो अहिड़ो जोॻो बंदोबस्तु कयो वियो आहे त उनखे को नुक़सान न पहुचाए, उनजी आवाज़ खे दॿाइण जी कोशिश। मेहरबानी आशा धारेजो साहिबा, मेरा TV के टाइम देने कुरैशी साहिबा। 1 मिनट है हमारे पास, कैलकुलेट करें। आशा धारेजो साहब ने बात की कि माजी में भी ऐसे वाक़यात होते हैं फिर ख़त्म हो जाते हैं, तो उनकी क्या प्रोसिक्यूशन नहीं है, मजबूत कानून में कोई मसला है? नहीं, मैं दोबारा उसी बात को कहूँगी कि हमारे जो बच्चियां हैं उनके लिए फ्रेंडली इन्वायरमेंट नहीं है। परपिटेटर्स को ये लगता है कि वो जो चाह रहे हैं वो हो जाएगा और उनको कोई इस पर पनिश भी नहीं होगी। मुझे ऐसा लगता है कि बजाय इसके चाहे वो कोई भी खातून हो, किसी भी जबान से, किसी भी रंग से, किसी भी नस्ल से हो, उसको इतना लास्ट स्टेज नहीं आना चाहिए कि वो सोशल मीडिया के थ्रू जस्टिस की तरफ जाए। हमें अपने मैकेनिज्म को इतना स्ट्रॉन्ग करना है कि विद इन डिपार्टमेंट सोशल मीडिया पर आने इसका मतलब है कि मैकेनिज्म कमजोर है, कानून कमजोर है। एग्जैक्टली मैं वही बात कर रही हूं, हूं। हमारा कमजोर है, मतलब सारी चीजें हैं, अमल दरामद का, रिपोर्टिंग का, अगर यही चीजें हम विद इन डिपार्टमेंट करते हैं
तो मुझे नहीं लगता ये किसी की डिग्निटी पे, किसी की रिस्पेक्ट पे कोई क्वेश्चन मार्क आएगा। जिस तरह से मैडम ने बात की कि माजी में भी ये केस हुए, फिर फाइलें बंद हो गई, इन चीज़ों को खत्म नहीं होना चाहिए। एक आइडियल केस बना के सामने लेकर आना चाहिए कि इस बंदे ने ये चीज़ की थी और इसको ये सज़ा मिली है। अगर आप इंटरनेशनल लेवल पे देखिए, अभी मैं रिसेंटली एक ट्रेनिंग लेकर आई हूँ जायका में। रिसेंट आपने बड़ा केस सुना होगा दिल्ली में, बस गैंगरेप। एग्जैक्टली हमारे यहाँ उसमें वो सजा आई, फास्ट ट्रैक अदालतें बनी, उन्होंने निशान बना, इबरत का निशान बना दिया उन्होंने। हमारे यहाँ पे सजा ही तो नहीं आ रही है, तभी तो वो इतना इजीली हर चीज को कर रहे हैं। और बातचीत का सिलसिला जारी रहेगा। नाज़रीन, प्रोग्राम में वक्त थियो नंढे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में असांजी हिरासमेंट ते ॻाल्हि ॿोल जारी हुई। असां कैलकुलेशन ॾे वेंदासीं। मैडम, ये तो आप यहाँ एक वाक्स कर रही हैं या वो आगाही सेमिनार, अवेयरनेस सेमिनार कर रही हैं, लेकिन यहाँ एक तो देहात में जो वाक़यात होते हैं उनको पता भी नहीं होता कि हरासमेंट क्या होती है, या लाज नहीं होते, वो जाते नहीं। यहाँ जिनको पता है वो खुद भी उस हरासमेंट का शिकार होती है, लेकिन फिर भी वो उस पर जो है एहतजाज नहीं कर सकती या प्रॉपर कंप्लेन नहीं करती। तो इस सारे मामलात का हल क्या है? क्या कानून साजी कमजोर है, इसको अभी भी मजबूत होना चाहिए, और डिपार्टमेंट हवाले से ग्राउंड लेवल पे चीजें ज्यादा बेहतर होनी चाहिए? देखिए, वापस में वही बात, क्योंकि हमारे पास कानून है, हमारे पास इदारे हैं, लेकिन इन चीज़ों में जो दोनों हैं, इदारे और कानून, यहाँ पे सिर्फ और सिर्फ अमल करने की ज़रूरत है कि जो कानून साजी हुई हुई है उनके ऊपर इम्प्लीमेंट करवाया जाए। अब पहले ही मेरी बात, इस सवाल से पहले ही जवाब मिला हुआ है कि इम्प्लीमेंट ना होने की वजह से लोग रिपोर्ट करते हैं और फिर उनको जस्टिस मिलता नहीं है, इसलिए जो मजीद खवातीन है उनकी हिम्मत टूट जाती है कि हमारे ऊपर, हमारे जो करेक्टर है उस पर क्वेश्चन मार्क आ जाएगा, हम रिपोर्ट करेंगे और हमें जस्टिस भी नहीं मिलेगा। तो इस मेकनिज़म को स्ट्रॉन्ग करने की ज़रूरत है। विद इन डिपार्टमेंट हमें सेंसिटाइज करने की ज़रूरत है, उनकी ट्रेनिंग्स देने की, स्पेशली उनकी काउंसलिंग सेशंस लेने की ज़रूरत है। हमारे यहाँ के लोग जो है इतने जहनी मरीज बन गए कि वो जेंडर सेंसिटाइज ही नहीं है, वो अभी भी खवातीन को एज अ सेक्स ऑब्जेक्ट ही जो है कंसीडर करें। तो मुझे लगता है जब आप इदारों में आ गए, आप अपनी सर्विसेज दे रहे हैं, तो फिर आपको सेंसिटाइज होना है ताकि आप दूसरी भी खवातीन के लिए आगे जगह दे सके। लेकिन यहाँ पे ऐसा होता है कि अगर एक खातून भी आ गई तो कोशिश होती है 10 लोगों की मिलकर कि उसको वापस घर पहुंचा दिया जाए। इन चीज़ों की रोकथाम के लिए प्रॉपरली कमेटी होनी चाहिए जो कि काम करने की जगहों पे विजिट करें और मेक श्योर करें कि वहाँ पे जो खवातीन है वो कोई किसी भी किस्म की हरासमेंट, सेक्सुअली हरासमेंट या किसी भी थ्रेट का शिकार तो नहीं है। बहुत सारी हमारी खवातीन ऐसी हैं जो कि डोमेस्टिक वायलेंस का शिकार होती हैं, उसके बावजूद भी वो रिपोर्ट नहीं करती। उसका फिर वही रीज़न जो आपने पहले डिस्कस कर दिया कि उनको जस्टिस नहीं मिलता, उनको इतनी शऊर और आगाही नहीं है कि हमें कहाँ पे किस चीज़ को रिपोर्ट करना, और रिपोर्ट कर भी देंगे तो क्या हमें जस्टिस मिलेगा। दूसरी वजह भी है, मसलन एक बीवी है, उसको शोर मारता है, 2 बच्चे हैं, तो वो घर ना टूट जाए, एक इस किस्म के भी खौफ जो है वो अनसिक्योरिटी के, इन फ्यूचर इनसिक्योरिटी के। बिल्कुल, देखिए इन्हीं चीज़ों पे हमारे इदारा काम कर रहा है और हम लोग भी काम कर रहे हैं। इन्हीं चीज़ों के हवाले से हम शऊर और आगाही दे रहे हैं कि हम सिर्फ जेंडर के हवाले से सिर्फ खवातीन को सेंसिटाइज ना करें, मर्दों को भी करें, क्योंकि ये दोनों ही हमारी सोसाइटी के अहम किरदार अदा करते हैं, और मर्द और खवातीन के बिना कोई भी जो है सोसाइटी तरक्की नहीं कर सकती। लेकिन बात वही है कि आपके पास इक्वलिटी कितनी है। थैंक यू। नाज़रीन, असां शुरू में प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कई, कराची में गुलशन हदीद जे इलाइक़े में सिंधी नौजवान ज़ाहिद मीराणी, उनखे खंजरनि जा वार करे क़तल कयो वियो। उते बुध बाज़ार लॻंदी आहे, उते स्टॉल लॻाइण तां उन नौजवान खे क़तल कयो वियो, जंहिंजी जनाज़े निमाज़ पिपरी ग्राउंड ते अदा कई वई आहे। जसकम चेयरमैन सनान कुरैशी जी सरबराही में स्टील टाउन में धरणो हयो वियो। उन हवाले सां मलीर मां मेरान टीवी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई असां सां लाइन है, उन खां वाक़े जा तफ़सील पुछंदासीं त असल में इन मामिलो थियो क्यों। अस्सलाम वालेकुम रबनवाज़ साहब। वालेकुम जी, इन जो मामिलो कीअं थियो, ज़ाहिद मीराणी जो क़त्ल कीअं थियो, ऐं उन में केतिरा जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि तेसिताईं? जी बिल्कुल, इहो तफ़सील इहा आहे त गुज़िरियल ॾींहुं गुलशन अज़ीज़ में फेज़ 2 में बचत बाज़ार दौरान जेको स्टॉल तां बाज़ार में जेके स्टॉल लॻंदा आहिनि उन तां हिकु झेड़ो थियो ॿिनि धुरनि में, त उन तां जेको आहे सो उन्हनि छुरियुनि जा वार करे जेको
उनखे वार कया। उन बाद ज़ाहिद अली जेको मीराणी आहे उहो शदीद ज़ख़्मी थी वियो। उनखे जेको आहे पोइ अस्पताल बाद जॾहिं वापसी उनजे वारसनि धरणो हणी वेठल हुया। मुसलसल 7 खां 8 घंटा धरणो हलियो। धरणे खां पोइ जेको GS क़ौमी माज सनान कुरैशी ऐं वकीलनि जी जेकी टीम आई धरणे वारे जॻह ते वधा। उन बाद जेके 3 उन में नॉमिनेट आहिनि, 3 में टोटल जेके 6 ॼणनि ते FR थी हुई। FR थियण खां पोइ बाद में जेके SP सईद रिंद जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ जॻहनि जेके स्टील टाउन ऐं पिपरी वारे इलाइक़नि में उन्हनि जे घरनि ते पहिरियों उन्हनि जेको आहे सो रेड कयो, जिन ते जेके उहे जेके जवाबदार हुया उहे उन किराए जो घर हुयो उहे फौरन घर ख़ाली करे हलिया विया। उन बाद जेको आहे सो राति देरि जेको आहे सो स्टील टाउन थाणे ते 3 नॉमिनेटनि 6 ॼणनि मथां जेका FR दाख़िल थी आहे। उन में जेके FR दाख़िल थी आहे उन में उबैद खान वलद ज़मीन खान, शिराज पठान, ज़मीन खान वलद नामालूम मथां गिरफ्तारी का अमल में आई है। गिरफ़्तारी जेके उन्हनि जा सहूलियतकार आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॻहनि ते उन्हनि छापा हणी 10 ॼणा जेको आहे सो गिरफ़्तार कया आहिनि। अहिड़ी SSP मलिर काशिफ आफ्ताब अब्बासी दावा कई आहे 10 ॼणा उन्हनि हिरासत में वरिता आहिनि हिन वक़्त ताईं। ऐं जेको मेन मुलज़िम आहे जवाबदार आहे उहो फरार थियण में कामयाब आहे। अच्छा, वारसनि सां तव्हां ॻाल्हि ॿोल कई आहे त वारसनि जो हाणे अॻियूं लाइ अमल छा आहे इन हवाले सां? वारसनि अॼु बि जेके जनरल निमाज़ बाद तरे ते वेठल आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त जीअं त GS क़ौमी माज जे चेयरमैन जेको 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे SSP मलिर ऐं जेके पुलिस इंतज़ामिया मलिर इंतज़ामिया खे चयो आहे त अगरि 3 ॾींहंनि ताईं जेके मुख्य जेके जवाबदार आहिनि गिरफ़्तार न थींदा त लाइ अमल इहो आहे त असां क़ौमी शाहरा वरी हिकु दफ़ो ॿीहर बंदि कंदासीं। अच्छा, भला इन वाक़े खां पोइ इन गुलशन हदीद मलिर जे आसे पासे वारे इलाइक़नि में छिकताण जा बि इतला हुआ त अहिड़े क़िस्म जो वाक़ियो थियो आहे? कोई छिकताण थी आहे छा? छिकताण गुज़िरियल राति उन खां पोइ वाक़े खां पोइ जेको कुझु माण्हू छिकताण पिण जेको धुरन में थी जो दुकान बंदि कराइण सां छिकताण थी हुई। ऐं पाण मुरादो जेको आहे सो SSP मलिर जेके अॼु जनाज़ निमाज़ दौरान जेके स्टील टाउन पिपरी जिते इन जी घणाई हुई जेके उन्हनि जो धारनि जी घणाई जे दौरान जेको आहे सो दुकान उन बंदि कराया विया जेके हिन वक़्त ताईं दुकान उहे मुकमिल बंदि आहिनि। इलाइक़े जी सूरत हाल छा आहे? पुलिस ऐं रेंजर्स जी का वॾी नफ़री तैनात आहे? सिक्योरिटी जा इंतज़ाम कीअं आहिनि? सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम इंतिहाई सख़्त आहिनि। गुज़िरियल राति खां वठी इन टाइम डिस्ट्रिक्ट मलिर जी जेकी जेको 11 थाणनि जी जेकी पुलिस आहे उहा हिते मौजूदु आहे। उन सां गॾोगॾु जेके रेंजर्स ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे पिण सरगर्म आहिनि, उहे हिते पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। ऐं रबनवाज़ साहब, मूंखे इहो आख़िरी सुवालु आहे, इहो मूंखे ॿुधाइजो त ज़ाहिद मीराणी असुल किथां जो हो ऐं हिते केतिरनि सालनि खां रिहाइश पज़ीर हो? ज़ाहिद मीराणी असल बाडर शहर जो लाड़कानी इलाइक़ो बाडर शहर जा हुया ऐं गुज़िरियल 15-16 सालनि खां वठी जेको आहे हिते पिपरी जो इलाइक़ो आहे दाता नगर ते उते जेको आहे रिहाइश पज़ीर आहे। जॾहिं हिननि जो जेको कारोबार आहे उहो बाज़ारनि में मुख़्तलिफ़ सब्ज़ी जा स्टॉल ऐं ॿिया जेके शयुनि जा स्टॉल हणंदा तॾहिं शुरू खां केतिरनि सालनि खां हिननि जो इहो कारोबार आहे। ठीकु आहे रबनवाज़ साहब, महिरबानी। नाज़रीन, तव्हां ॿुधो त जेको ज़ाहिद मीराणी जेको नौजवान आहे उहो क़तल थी वियो। उहो पोरियत हो, बुनियादी तौरु उन जो जेको सो पोरियत घराणे सां तालुको मुख़्तलिफ़ क़िस्म जा सब्जियुनि जा ऐं हिननि जा स्टॉल हणंदा त उन स्टॉल हणण तां जहिड़ो थियो जंहिं वक़्तु उनखे बेदर्दी सां कंजरनि जा वार करे कत्ल कयो वियो। सैयद कुरत एन शाह साहिबा, आपकी मेहरबानी, आपने हमें टाइम दिया और ख़वातीन के हवाले से हमने बहुत सी चीज़ों पर डिस्कस किया और आम लोगों तक पहुँचाया। सिंध हुकूमत खे घुरिजे त औरतुनि जे हक़नि जे हवाले सां उन्हनि जी हिरासमेंट जे वाक़िअनि जे हवाले सां मौजूदु कानून साज़ी ते अमल दरामद कराए जीअं औरतुनि जी हिरासमेंट जा वाक़िआ घटि थी सघनि। ऐं उन खां अलावा सिंध हुकूमत खे इहो बि घुरिजे त कराची में वॾी तादाद में सिंधी माण्हू हीअं रोज़गार लाइ वियल आहिनि, उनखे तहफ़ुज़ ॾे जीअं हू कंहिं बि जेको सो जानी ऐं माली नुक़सान खां बची सघनि। इन सां गॾु प्रोग्राम में ॾींदा इजाज़त। अॻिए हफ़्ते वरी ॿीहर मिलंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।